हम कच्चे में ऑपरेशन भरपूर शुरू करेंगे। इस किस्म के वाकयात होंगे और हमारी पुलिस उससे डरने वाली नहीं है। प्रिया कुमारी का जो केस है उसके हवाले से मैं आपको एक बात कहूं कि इसमें ये एक तो 2-2.5 साल पुराना केस है। हाई लेवल की जो सीनियर एसएसपी की एक टीम बना रहे हैं जिसमें डीआईजी जावेद जिस्कानी को हेड कर रहे हैं। अल्लाह करे कि वो जिंदा हों। कुछ कह रहे हैं कि जिंदा नहीं है, कुछ कह रहे हैं कि जिंदा है। कोई भी इस चीज में इन्वॉल्व होगा उसको हम बिहाइंड द बार भी रखेंगे और उसके खिलाफ रियायत नहीं होगी, कोई भी कितना भी ताकतवर हो। जत्तोई साहब पर और उसके बेटे पर एफआईआर कटी हुई है मर्डर केस की। आप किसी का मर्डर करेंगे तो यकीनन उसके चार्जेस भी होते हैं। सिंधु सरकार कच्चे में धाड़ेलनि खिलाफ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू करण जो ऐलान करे छॾियो। नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बि आला सतही कमेटी जोड़ण जो फैसलो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कुझु ॾींहनि में कच्चे अंदर ॾोहारियुनि खिलाफ ऑपरेशन शुरू कयो वेंदो। ऑपरेशन में पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु एसएसयू जा कमांडोस बि शामिल हूंदा। औस्ताद अला रखियुनि हिंदवाणी जे कातलनि खे बि कटहरे में आंदो वेंदो। घरू वज़ीर चयो त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ डीआईजी जी सरबराही में कमेटी जोड़ी वेंदी, पर दुआ कयो त नींगरी जिंदा हुजे। गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि पुट खिलाफ क़त्ल जो केस दाख़िल आहे। मुर्तज़ा जतोई ज़मानत न कराई त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। जेकाबाद थियो, घोटी थियो, सखर थियो, शिकारपुर थियो, इन्हनि ज़िलनि जे हवाले सां बिल्कुलु सही आहे। हालात पहिरीं ख़राब हुआ, वरी जेकी केरटेकर सिट पाई 6 महीना उन में का बेहतरी न आई। उन वक़्त में सिचुएशन अञा ख़राब था। बिल्कुलु सही चयो त हिन जी हिकिड़ी वॾी जड़ आहे क़बाइली जहिड़ा जेके हलनि था पिया। उनजी वजह सां हथियार तमामु घणो हिते अची वियो आहे। हथियार वरी बि हितां को ठहंदो कोन्हे, ज़रूर ॿियनि पासनि खां हिते अचे थो, हेसि ताईं पहुचे थो। पुलिस, रेंजर्स, सिविल आर्म फोर्सिस ऐं फौज जी मदद सां इंशाअल्लाह ताला कोशिश कंदासीं तो जल्द से जल्द हिते अमन अमान बहाल थे। इसको जड़ से उखाड़ना होगा और उस पर हम काम कर रहे हैं। वॾे वज़ीर मुरादल शाह सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत जो ज़िम्मेवार क़बाइली तकरारनि खे करार ॾेई छॾियो। कंदरकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कश्मीर घोटकी जेकाबाद ऐं सखर में बदअमनी जो सबबु क़बाइली जहिड़ा आहिनि। क़बाइली तकरारनि खे ख़त्म करण लाइ मक़ामी सरदारनि खां मदद वरिती वेंदी। निगरान हुकूमत जे दौर में कचे वारे इलाइक़े में हालतूं वधीक ख़राब थियूं। जल्द पुलिस, रेंजर्स ऐं फौज जी मदद सां अमन अमान क़ाइमु कंदासीं। गुज़िरियल हुकूमत में वफ़ाक़ी हुकूमत मिलिट्री हथियारनि जी दरख़्वास्त कई हुई। हाणे बि वफ़ाक़ खे मिलिट्री हथियारनि जी दरख़्वास्त कंदासीं। सम्झ में न पियो अचे त ॾोहारियुनि वटि जदीद हथियार किथां अचनि पिया। को बि मोटरवे बंदि न पियो थिए। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस ते हमला, 2 हलकार शहीद, 5 ज़ख़्मी। कादिरपुर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे पुलिस जमादार गुलाम नबी सेतो खे क़त्ल करे छॾियो। बिरिया रोड वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस हलकार शहीद। पकाचांग लिंक रोड ते हथियारबंदनि एएसआई नूर अहमद लाशारी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। कानपुर वेझो राति देर सां इंडस हाईवे ते धाड़ेलनि जो पुलिस जे गश्ती मोबाइल ते रॉकेट लॉन्चर सां हमलो, 5 पुलिस हलकार ज़ख़्मी। अलकारनि में यूसुफ पठान, वहीद अली जखरो, मोहसिन अली इफ्तिकार कलोड़ो ऐं मोबाइल ड्राइवर जिनसार अली मेमून शामिल। आईजी सिंध गुलाम नबी मेमून कराची में स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई जो टास्क एसआईयू खे ॾेई छॾियो। अहम केसनि जी जांच 7-8 बहितरीन ऑफिसर कंदा। आईजी सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास दौरान अमन अमान जी सूरतहाल, स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार। आईजी सिंध चयो आहे त फुर दौरान मज़ाहमत ते शहरनि खे क़त्ल कंदड़नि खे हाणे एसआईयू गिरफ़्तार कंदी। एसएसपी स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट अदिल चांडियो खे अहम टास्क ॾिनो वियो आहे। टीम जे 60 ऑफिसरनि जो तालुक़ बि एसआईयू सां आहे। फुर दौरान मज़ाहमत ते क़त्ल थियल शहरनि जो केस एसआईयू मुंतक़िल थी वेंदो। जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण समेत ईंदड़ 5 सालनि लाइ वज़ारतुनि जा हदफ़ मुक़रर करे छॾिया। पीआईजी निजकारी एफबीआर जी डिजिटलाइज़ेशन, कर्ज़नि जो भार घटाइण ऐं मुल्क में जदीद टेक्नोलॉजी जो निज़ाम आणण समेत अहम टास्क वफ़ाक़ी वज़ीरनि हवाले।
इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म समूरनि वज़ीरनि खे IMF जा हदफ़ पूरा करण जी हिदायत कई आहे। वज़ीरनि खे बाक़ाइदा दस्तावेज़ ॾिना विया आहिनि त उन्हनि खे छा करणो आहे। वज़ीरनि जी कारकर्दगी जो माहवार जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान में जेतिरा बि कानून ठहियल आहिनि उन्हनि जो हिकु पोर्टल बि ठाहियो वेंदो। थारपारकर ज़िले में मिठे पाणी जी फराहमी लाइ लॻायल मेगा फिल्ट्रेशन प्लांट में 10 करोड़ रुपयनि जूं गोभियूं साम्हूं अची वियूं। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी सुहेल कुरैशी जो ओचितो दौरो। सेक्रेटरी जो चवणु आहे त 2019 खां मिस्री शाह मेगा फिल्ट्रेशन प्लांट बंदि हुयो। ठेकेदार खे मेगा फिल्ट्रेशन प्लांट हलाइण लाइ करोड़े रुपया जारी बि थिया, पर ज़मीन ते कारी वारा कख पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे सेक्रेटरी सुहेल कुरैशी 2 कामरनि खे मुअतल करे छॾियो। समाजी तंज़ीम हैंड्स पारां कराची जे इलाइक़े मलीर में सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो इंकशाफ एंटी इंक्रोचमेंट कार्रवाई शुरू करे छॾी। हैंड्स खां 3 ॾींहनि अंदरि ज़मीन जो रिकॉर्ड तलब। एंटी इंक्रोचमेंट समाजी तंज़ीम हैंड्स खे नोटिस जारी कंदे चयो आहे त हैंड्स मलीर जे इलाइक़े दे कोनकर में सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे ऑफिस ठाही आहे। 3 ॾींहनि अंदरि रिकॉर्ड न ॾिनो वियो त कानूनी कार्रवाई कई वेंदी। जामछुरो भरिसां कोटड़ी साइट में फ्लोर मिल मां औरत जो लाश हथ अचण वारे केस में 2 जवाबदार गिरफ़्तार, ॾोह जो बि एतिराफ़। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार बाबर मासी ऐं सोनू मासी खे गिरफ़्तार करे वरितो। 3 ॼणा फरार। पुलिस मूजिब जवाबदारनि ॾोह जो एतिराफ़ कयो आहे। सदन 3 साथी फरार थी विया आहिनि। 12 ॾींहं अॻु फ्लोर मिल मां चेलार वासी पुरत घनश्याम मेघवाड़ जो तशदद थियल लाश हथायो हो। कश्मीर जिले में बदमनी ते बुंजुन आयो, वधीक हिकु ॼणो अगवा। गुडू भरिसां हथियारबंद 4 सालनि जे ॿाड़े खे मुबैनत अगवा करे विया। वारसनि जो ॿाड़े जे अगवा ख़िलाफ़ RD 17 वटि एहतिजाजी मुज़ाहिरो। नीगर खे बाज़ियाब कराइण जी घुर। मनड़ो भरिसां बाहि लॻण सबबि 18 पुरतनि जा घर सड़ी रख थी विया। कोठो 2 वारा में गाड़ी बिरादरी जे 18 घरनि खे बाहि लॻी वई। 17 ढोर बि सड़ी मरी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल, को बि वटन लड़ी न आयो, वार जी अपील। संगरार मां अगवा थियल निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतिजाज बणियल। लाड़काणो, कश्मीर, मटियारी, मिठी, कोटड़ी, दादू, चंबड़, जोई, नसीराबाद, मनड़ो, जरवार, पनवा, किले इस्लाम कोट ऐं ॿियनि शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻुवाननि पारां प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जा धार धार एहतिजाजी मुज़ाहिरा। धरना सखर, मीरपुर, माथेलो, टंडो बागो, कुंडरी, मोरो ऐं ॿियनि शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि मुज़ाहिरा कया। एहतिजाज कंदड़नि जो चवणो हो त जेसीं ताईं ऑफर ऑर्डर न मिलंदा तेसीं ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। ऐं शाहीन शाह आफरीदी आउट, बाबर आज़म इन। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हिकु भेरो ॿीहर बाबर आज़म खे क़ौमी टीम जो कप्तान मुक़ररु करे छॾियो। PCB पारां जारी कयल पधिराई मूजिबि बाबर आज़म वनडे ऐं T20 में पाकिस्तानी टीम जी क़यादत कंदो। बाबर आज़म 52 टेस्ट, 117 वनडे ऐं 109 T20 मैचेस में पाकिस्तान जी क़यादत करे चुको आहे। गुज़िरियल साल बाबर आज़म टिनी फॉर्मेट्स जी कप्तानी छॾण जो ऐलान कयो हो।